एसएस न्यूज़ ग्रुप तरफां बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी सहायता जो सिलसिलो जारी आहे। एसएस न्यूज़ ग्रुप जे CEO साजिद हुसैन सोलंकीअ तरफां हैदराबाद में बरसात मुतासिरनि जी मदद जे हवाले सां अॼु बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खाधो ऐं टेंट विरहाया विया। एसएस न्यूज़ जी टीम तरफां हटड़ीअ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी बरसात मुतासिरनि में खाधो ऐं टेंट विरहाया विया आहिनि। उन मौक़े ते समाजी अॻवान सैयद कामिल शाह ऐं इलाइक़े जा ॿिया माण्हू बि मौजूदु हुआ। एसएस न्यूज़ ग्रुप जी टीम जीअं ई मुतासिर इलाइक़नि में पहुती त समें माण्हू ॿारनि ऐं औरतुनि समेत गॾु थी विया। एसएस न्यूज़ ग्रुप जे CEO साजिद हुसैन सोलंकी चयो आहे त सिंध ते इंतहाई ॾुखियो वक़्तु आयल आहे। बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि माण्हू शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन करे समूरा सरहदीअ वारा ऐं ॿिया इदारा बि बरसात मुतासिरनि जी मदद लाइ अॻियां अचनि ऐं मुतासिर इलाइक़नि में वञी ग़रीब माण्हुनि जी मदद कनि। नाज़रीन, वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।